उन्हनि जी छा फीलिंग्स आहिनि? ज़ाहिर आहे माइट त साईं साॻा ई आहिनि न। माइट साॻा आहिनि न, मूंखे प्यारा आहिनि माइट। सही। ठीकु आहे, पर हर इंसानु मुख़्तलिफ़ आहे, हुन जूं सोचूं मुख़्तलिफ़ आहिनि। सही। के ख़ुशि थींदा आहिनि, कंहिंजो अंदरु सड़ंदो आहे, जी कंहिंजी दिलि ख़ुशि थींदी आहे। ठीकु आहे, ऐं सोशल मीडिया ते पब्लिक फिगर थियण खां पोइ कंहिं कंहिं माण्हू सां वरी ईअं थींदो आहे, अंदरु सड़ंदो आहे, हुनजो वधीक अंदरु तॾहिं सड़ंदो आहे जॾहिं हुनजा दोस्त अची चवंदा यार ज़फ़र भुट्टो खे सुञाणींदो आहे। बिल्कुलु। ऐं उहे चवंदा इहो त असांजो सौट आहे। सही। वरी जंहिंजो सफ़ा अंदरु माना झीर हूंदो आहे उहो चवंदो अॻे हिते रुलंदो आहे, इहो ईअं ईंदी हवाली थी। सही। पर बिल्कुलु रिज़ल्ट तव्हांजे साम्हूं आहे, रिज़ल्ट ॿोलींदो आहे साईं, कामयाबी ॿोलींदी आहे तव्हांजे अॻियां। बिल्कुलु साईं। उनखां पोइ माना तव्हां फस्ट जेको पहिरियों तव्हांजो मुल्क हुयो उहो तव्हां कहिड़े मुल्क जो सफ़र कयो? तारिक 2008 में मां पास आउट थियो मां। सही। मां पहिरियों ॿुधाए चुको आहियां, पीपल्स पार्टी जी हुकूमत आई, मुंहिंजे वालिद साहिब चयो हल त हलूं था साईं ॾे। अच्छा साईं। मां चयो डैडी तव्हांजे पुट में छा एतिरी क़ाबिलियत न आहे त हिकिड़ी नौकिरी वठी सघे? सही। छो त मां अंब खजूं छुआरा ठाहे चुको हुअमि। सही। बिल्कुलु। ठीकु आहे, पैसो माना पंहिंजो कमाइण मां सिखी चुको हुअमि। सही। ठीकु आहे, डिग्री जॾहिं पास आउट थी त पोइ दिलि चयो त यार भैंस पैसो कमाइणु सवलो आहे यार। बिल्कुलु। हरू भरू खां कंहिंजे दर ते मां छो वञा? सही। रब जॾहिं मूंखे ॿ हथ ॿ जंगा सोचण सम्झण जी थोरी देरि लॻंदी, सम्झण में तजुर्बो न आहे, सही। पर मां पंहिंजी ज़िंदगी पाण